बार बार अवां खे वेलकम कंदा आहियूं। इन भेरे बि अवां खे भली कार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं ब्रेक ते वञण खां पहिरियां मूं तव्हां सां ज़िक्र कयो त कुझु सुहिणा माण्हू असां सां मुखातिब थींदा, असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा। ख़ूबसूरत शख़्सियतूं असां सां मौजूदु आहिनि। हिकु फ़नकार आहे जेको असांखे ख़ूबसूरत राग ॿुधाईंदो, पाण शरीफ़ बि आहे ऐं नालो बि शरीफ़ अब्बासी आहे। उनखे असीं वेलकम कयूं था। महिरबानी साईं। ऐं इन सां गॾु चवंदा आहिनि त शाइर दिलनि जा हसास हूंदा आहिनि ऐं हसास दिलनि जी तर्जुमानी बि कंदा आहिनि। सो इन जे करे हसास दिलनि जी तर्जुमानी करण जे लाइ असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे। पाण पेर भरे असांजे स्टूडियोस में आया, उन्हनि जी बि महिरबानी आहे। अमजद दुरानी साहिबु असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि भली कार कयूं था। गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था शरीफ़ अब्बासी खां। त शरीफ़, कीअं ख़्यालु आयो त तव्हां ॻाए सघो था ऐं पोइ वरी पंहिंजा जोहर ॾेखारणु शुरू करे छॾिया था? बादशाह इहा त हिकिड़ी नंढे खां वठी ऐं उन खां पोइ आवाज़ जी जेका ॾात आहे, जेकॾहिं ॻाए त हर कोई माण्हू सघंदो आहे, पर आवाज़ कुदरती ॾात उहो जंहिंखे मिलंदो आहे त वधीक माण्हू नथो करे सघे। बिल्कुलु। पोइ थोरो घणो शौक़ु बि, वरी आवाज़ बि जॾहिं हुयो त पोइ स्कूल में या किथे बि कंहिं कचहरीअ में जेकॾहिं थोरो गुनगुनाइबो हो त दोस्त हुनखे एप्रिशिएट कंदा हुआ ऐं हुनखे असांजी हिमत अफ़ज़ाई कंदा हुआ, तव्हांजो आवाज़ सुठो आहे ऐं तव्हां ॻायो छो नथा। पोइ अहिड़ी तरीक़े सां आहिस्ते आहिस्ते शुरू थी वियासीं। पहिरियां किथे ॻायो? छो त मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे तव्हां रेडियो ते तमामु घणो ॻायो आहे, टेलीविज़न ते तव्हांजूं खोड़ सारियूं रिकॉर्डिंग्स आहिनि, मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि तव्हांजा गाना हलंदा आहिनि। पहिरियां परफॉर्मेंस किथे कई तव्हां? मूं पहिरियां पाकिस्तान टेलीविज़न ते कई। कहिड़ी रिकॉर्डिंग हुई, कहिड़ा बोल हुया? कचहरी प्रोग्राम साईं समी बलोच साहब जी महिरबानी सां हुन में थी ऐं उन ई साल कुझु महीननि जे अंदरि वरी रेडियो ते अप्रूव थी वियासीं। 2000 जी ॻाल्हि आहे। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते। उते तव्हांखे कंहिं अप्रूव कयो? उते साईं कौसर बुर्डो साहब। अच्छा, उन खां पोइ तव्हांजी जेका आहे फ़न जो सिलसिलो हलंदो रहे थो ऐं हिन वक़्तु ताईं असांखे पंहिंजे आवाज़ खां महसूसु कयो था। अमजद दुरानी साहिब खां पुछा कंदासीं त शाइर अदीब जेके चवंदा आहिनि त कंहिं न कंहिं हवाले सां जॾहिं उन्हनि जो मूड हूंदो आहे त पोइ कंहिं न कंहिं समाजी इशू ते लिखंदा आहिनि, कॾहिं इश्क ते लिखंदा आहिनि। तव्हांखे इहो ख़्यालु कीअं आयो त तव्हां लिखी सघो था? एक्चुअल छा हो त जॾहिं मां मैट्रिक पढ़ंदो हुयुसि त उस्ताद उम्मीद खैरपुरी हर हफ़्ते हिकिड़ो प्रोग्राम कराईंदो हुओ ऐं उनजे घराणे जो तालुक़ु असांजे घराणे जो तालुक़ु माना ईअं हुयो ॼण हिकु ई घर हो जी। हुनजी अमड़ असांजे ॾाॾे खां वठी असांजे घरनि में रही, संभाल सॼे असांजे घरनि जी हुनजी अमड़ कई। उन दौरान हर हफ़्ते मुशाइरो थींदो हुयो। हू असांखे बि पंहिंजो घर जो भाती सम्झी असांखे। उन में मूंखे तमामु वॾनि वॾनि शाइरनि खे ॿुधणो पियो, जंहिंमें अतामद हामी हुजे, पुराणा जेके बि शाइर थी गुज़रिया आहिनि, लाड़काणे खां वठी शिकारपुर जा, इहे त अहिड़े तरीक़े सां आहिस्ते आहिस्ते मुंहिंजो दिलि बि चयो पियो त मां बि समाज जे लाइ कुझु लिखां। समाज जूं कुझु शयूं मूंखे नज़र बि आयूं जॾहिं वॾनि आलिमनि सां अदीबनि सां वेझे थो उन्हनि खे कुझु सिखिजे थो। अखि वरी बदिलिजी वञे थी माण्हू जी, ॾिसण जी अखि, दिलि बदिलजी वञे थी, सोच बदिलिजे थी। पोइ मां शयुनि खे जीअं पहिरियां ॾिसां पियो उहो न ॾिसणु, शऊर अची वियो, शऊरी अखि सां ॾिसणु लॻुसि साईं। पोइ मूं कलम खयो। पहिरीं शइ कहिड़ी लिखी, किथे छपी? पहिरीं शइ जेको आहे सो मां लिखी 84 में। ऐं 84 माना मां उन वक़्तु हिते आयुसि हिन दुनिया में। तव्हां उन वक़्त जा माना ख़तरनाक क़िस्म जा शाइर। ख़तरनाक त हाणे थी सघे थो, छो त मूं इनकलाबी तौर ते तमामु घणी शाइरी लिखी आहे जेका वाक़ई हिकिड़े ज़ालिमनि जे लाइ या गासिबनि जे लाइ हिकिड़ी ख़तरनाकी आहे। रही ॻाल्हि त 84 में मां पहिरियों बरसाति में हिते थियो प्रोग्राम, उन में मुंहिंजी छपी जी पोइट्री छपी। उन खां पोइ उन कालम लिखिया, मां उहे छपिया। नसीहत आमोज़ इंसान ते लिखणु, हे करणु, माउ ते लिखणु, अहिड़ा अहिड़ा उहे मुंहिंजा बरसाति में लिखणु शुरू करे ॾिना। उन खां पोइ वरी बख़्तावर ॿियनि, पोइ वरी कालमनि जी बाद में मां। तमामु सुठी ॻाल्हि। शरीफ़, इहो ॿुधायो त फ़नकार खोड़ सारा अची विया आहिनि, हर को ॻाए थो, बाथरूम सिंगर त हर कोई आहे। कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी आहे मां बि ट्रैक ठाराए छॾियां, छो त अहिड़ा फ़नकार अची विया आहिनि जिन खे कॾहिं कॾहिं ॿुधी करे अफ़सोस बि थींदो आहे। सुरीलो फ़नकार थियण जे लाइ छा करणु खपे? कहिड़ियूं ख़ूबियूं हुन में हुजणु खपनि उहो सुरीलो फ़नकार थी सघे थो? साईं, हाणे सुरीले फ़नकार जे लाइ पहिरियां त हिकिड़े सुठे उस्ताद खां तरबियत वठे ऐं पहिरीं ॻाल्हि त आवाज़ हुनजो बहितरु हुजे। आवाज़ बहितरु तॾहिं त ॻाइण जे दुनिया में तॾहिं अची सघे थो। सुठो उस्ताद जी तरबियत हासिलु करे ऐं मयारी शाइरी उनजो चूंड करे त इंशाअल्लाह उहो
सुठो फ़नकार थी सघे थो। बेगुरा जेके फ़नकार अची विया आहिनि, बे उस्ताद आहे, उहो त अॼुकल्ह दोस्त उहो पंहिंजे वॾे हुन सां चवंदा आहिनि मान मर्तबे सां, त मां जेको आहे सो फलाणे जी CD ॿुधी ॻाइणो थियो आहियां, मां फलाणी कैसेट ॿुधी ॻाइणो थियो छो त अॻे ज़माने में जॾहिं फ़ख़ुरिया पेश कंदा आहिनि हिकिड़ो मिसर गा, त उहो ज़ाहिर आहे उन्हनि जीअं मां रेडियो ते परफॉर्म कयो आहे, मां पाण रेडियो जो कंपेयर रहियो आहियां ख़ैरपुर ते, त उते ईअं हूंदो आहे त फ़नकार जॾहिं ईंदो आहे त उनजो जेको कलाम रिकॉर्ड थींदो आहे उहो लाइव जेको बि ॻाए थो रिकॉर्ड थिए थो। अॼुकल्ह त वरी ईअं अधु कलाम ॻाए वञे, वरी सुभाणे वरी ॿियो कलाम, वरी कंप्यूटर अची विया आहिनि, वॾो सिस्टम थी वियो आहे, सोलाइप थी वई आहे। बिल्कुलु इहा ॻाल्हि सुठी हुई या पहिरियां वारी महिनत सुठी हुई? हीअ त हिकिड़े वक़्त जे हिसाब सां अॼु दौरु अहिड़ो थियो आहे। अॼु ॾिसो न त जेकॾहिं अॼुकल्ह कंप्यूटर ते आवाज़ु ॾाढो सुहिणो बणाइनि था, पहिरियां आवाज़ कुदरती आवाज़ हुया, बिल्कुलु हाणे त जेकॾहिं कंहिंजो आवाज़ु कसो आहे मूं वांगुरु, त उहो बि वरी वॾो फ़नकार थी वियो। साईं अॻु में असांजा उस्ताद ॻाल्हियूं कंदा आहिनि त जेका हिकिड़े कलाम जी रिकॉर्डिंग थी उन जे लाइ बि ॿ ॾींहं बि लॻी वेंदा। साईं मूं जलाल चांडे जो नाले सां इंटरव्यू पढ़ियो हुयो, हुन चयो त ख़ैरपुर ते रिकॉर्डिंग हुजे ऐं उते इन कलाम जी रिकॉर्डिंग हुजे त केॾी देरि करे पोइ था यार अचो, 8 मिंटनि जो कलाम ऐं सॼो कलाम जॾहिं ॻाए आख़िर में का हुन में सुर ताल में को फेर फार थी वई त वरी नए सिर खां रिकॉर्डिंग। हाणे ईअं नथो थिए न, हाणे त बसि उहो ई जिते ग़लती थिए थी उन जी वरी दुरुस्ती करणी थिए। अॻे त ज़ाहिर आहे रेडियो ते अॼु बि ईअं आहे त कलाम शुरू थिए थो पियो, जेकॾहिं आख़िर में थोरो कुझु जेको मसइलो त वरी मुंड खां शुरूआति करे साॻियो ई माना। सो हाणे कहिड़ो कलाम था ॿुधायो? असांजी दिलि चवे थी त कलाम फौरी तौर ते ॿुधिजे, छो त चांहि पीअण खां पोइ वरी बार बार दिलि चवंदी आहे त रूह जी ग़िज़ा बि हुजे। बिल्कुलु साईं, मुख़्तियार शाह जो कलाम आहे, ॾाढो मुंहिंजे पसंदि जो आहे, इनशाला तव्हांखे बि पसंदि ईंदो। मुख़्तियार शाह जो कलाम आहे? जी हा। ॿोल हुन जा छा आहिनि? लिकी लिकी त न लीड़ा पायो, लिकंदो नाहे प्यार, सुहिणा साईं प्यार। लिकी लिकी त न लीड़ा पायो, लिकंदो नाहे प्यार, ऐं प्यार चवंदा आहिनि त निर्वार कजे। को गीत बि तव्हां ॿुधो हूंदो त जब प्यार किया तो डरना क्या। सो हिन वक़्तु शरीफ़ अब्बासीअ खां इहो ख़ूबसूरत गीत ॿुधूं था। को साथ मूं सां ॾेई थी सघे, न को साथ मूं सां ॾेई थी सघे, न ई साण ॿिए सां सही थी सघे, न ई साण ॿिए सां सही थी सघे, न को साथ मूं सां ॾेई थी सघे, न को साथ मूं सां ॾेई थी सघे, न ई साण ॿिए सां सही थी सघे, न ई साण ॿिए सां सही थी सघे, न को साथ मूं सां ॾेई थी सघे, न को साथ मूं सां ॾेई थी सघे। विसारण खां अॻु में तूं सोची तहां, विसारण खां अॻु में तूं सोची तहां, भला धार मूं खां रही थी सघे, भला धार मूं खां रही थी सघे, न ई साण ॿिए सां सही थी सघे, न ई साण ॿिए सां सही थी सघे, न को साथ मूं सां ॾेई थी सघे, न को साथ मूं सां ॾेई थी सघे। हुजू मन में एॾो न
न थियो आहियां गुम हुजूमन में एॾो न थियो आहियां गुम जे चाहीं त मूंखे लही थी सघे जे चाहीं त मूंखे लही थी सघे नई सांस ॿिए सां सही थी सघे नई साण ॿिए सां सही थी सघे न को साथ मूं सां ॾेई थी सघे न को साथ मूं सां ॾेई थी सघे हयाती अजब कशमकश में विधई हयाती अजब कशमकश में विधई दहें थी न को तूं ठही थी सघे दहें थी न को तूं ठही थी सघे नई साण ॿिए सां सही थी सघे नई साण ॿिए सां सही थी सघे न को साथ मूं सां ॾेई थी सघे न को साथ मूं सां ॾेई थी सघे नई साण ॿिए सां सही थी सघे नई साण ॿिए सां सही थी सघे न को साथ मूं सां ॾेई 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 थी सघे न को साथ मूं तमामु ख़ूबसूरत शाइरी तमामु ख़ूबसूरत आवाज़ शरीफ़ अब्बासी जो कलाम चा ॿोल हुया त नकी साथ मूं सां ॾेई थी सघे ऐं न वरी कंहिं ॿिए सां सही थी सघे अमजद दुरानी साहब शाइर आहे हिन खां पुछा कयूं हूअं त महबूब मालिक आहिनि मर्ज़ीअ जा इहा सोच उन्हनि जी छो आहे तव्हां खां पुछंदासीं पर हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध